मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असांजा प्रोग्राम थींदा रहिया, तव्हां यकीनन ॾिसंदा रहियो। अॼु असांजो प्रोग्राम बि इन जेका मौजूदा सूरत हाल आहे उन जी हिकु कड़ी आहे। असां अॼु असांजे हिन स्टूडियो में मौजूदु आहे सिंध जो सफ़ीर, अमुन जो सफ़ीर जंहिंखे चइजे, जेको पंहिंजे ज़बान जे ज़रिए माण्हुनि जे ख़ुशियुनि में वधीक ख़ुशियूं करे उन्हनि जो मुल्कूं आणींदो आहे। सिंगर आहे तनवीर चौडियो, जेको असां सां गॾु मौजूदु आहे असांजे स्टूडियो में। ऐं पोरे तगवाण आहे होटल मज़दूर यूनियन जो सदर गुलाम सरवर सीलरो, जंहिंखे ईदी बि चयो वेंदो आहे, उहो बि असांजे गॾु हिन स्टूडियो में मौजूदु आहे। असां साईं तव्हांखे पंहिंजे हिन स्टूडियो में प्रोग्राम में अचण खे भलीकार चऊं। तनवीर साहब, तव्हां जेका ही ओचितो सूरत हाल पैदा थी वई आहे, हलंदड़ प्रोग्राम बंदि थी विया आहिनि, त तव्हां छा था सम्झो तव्हांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि सां मोड़णो पए थो? साईं, हिकु वरी महिरबानी जो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में असांजे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी करे घुरायो आहे ऐं असांखे व्यूज़ वठो पिया। हालांकि हीउ कमु जेके हुकूमत जा नुमाइंदा वेठा आहिनि उन्हनि खे ॾिसणु घुरिजे हा। असांजो दर्द कंहिंखां ॿुधणो कोन्हे। माना बल्कि पूरी सिंध जेका आहे, हर माण्हू, हर तबिके सां नवाज़ल माण्हू वटिजी विया आहिनि। ख़ासि करे असां पर जेके फ़नकार माण्हू आहिनि, ॻाइण वॼाइण वारा, माण्हू जी चहिरनि ते मुल्क ॾियण वारा, माण्हू जी ख़ुशियुनि में वञण वारा, उहे त वरी अहिड़ा हुज़ूर शरमान जो कंहिंखां कुझु घुरी बि कोन था सघनि। पंहिंजो दर्द पंहिंजे सीने में सांडियो वठूं पिया। कुझु दोस्त आहिनि जेके सोशल सतह ते कमु कनि पिया, उन्हनि फ़ोनूं करे राब्ता कया, हाल वाल वरिता, पर उन्हनि खे बि पंहिंजी ज़बान सां असां इहो चई कोन था सघूं त भई असां पाण बि को मुस्तहकिम आहियूं। तमामु गंभीर हालत हले पई, तमामु ॾुखियो वक़्तु गुज़रे पियो। नंढड़ा ॿचड़ा आहिनि, मूंसां गॾु मुंहिंजी फैमिली ते चई सघूं था, पर जेके मूंसां गॾु साज़िंदा हूंदा आहिनि, म्यूज़िशियन, उहे बि घर वेठा आहिनि। ऐं जेके इको साउंड वारा दुकानदार आहिनि दोस्त, उन्हनि जा बि दुकान बंदि लॻा पिया आहिनि। मतिलबु हिकिड़ो चरखो जेको हले पियो, सिस्टम हले पियो, समूरो बंदि आहे, जंहिंजे करे तमामु घणी तकलीफ़ आहे। तव्हां सां गॾु जेको साज़िंदा आहिनि उन्हनि जो तइदादु घणो आहे? ज़ाहिर आहे हीअ त वॾी सर्किल आहे जेका हिन में फिरंदी आहे। ओचितो जेको अगरि सभु रोज़गार पइजी आहे त इन सां तव्हां वटि का जमा पूंजी हुई जंहिंजे करे तव्हांखे घणी ख़ासि तकलीफ़ुनि सां मुंहुं नथो ॾियणो पए, या तकलीफ़ आहे? असांजो कमु अहिड़ो आहे, जेकॾहिं राति जो किथे प्रोग्राम थी वियो त 4-5 जेके दोस्त टीम वारा हूंदा आहियूं, पाण में विराए करे खणंदा आहियूं। के वॾा फ़नकार आहिनि जेके चार्जिस वठंदा आहिनि, कुझु फीस वठंदा आहिनि माण्हुनि खां। असां वरी शहर जे हिसाब सां वरी पंहिंजो हिकिड़ो सोशल तबिको आहे, माण्हुनि खां चार्जिस बि न आहियूं वठंदा। पोइ जेको थींदो आहे अलाह जी महिरबानी सां उहो पाण में विराए करे आणींदा आहियूं घर ॾे, जंहिंजे करे सुभाणे 2 ॾींहंनि 3 ॾींहंनि जो राशन वठी रखंदा आहियूं। पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन जेका हली आहे, गुज़िरियल महीने खां वठी लगातार प्रोग्राम जेके डेटूं मिलनि हुयूं सभु कैंसिल थियूं। कंहिंजा गीत सेरा वग़ैरह भरणा सभु कैंसिल थिया। पोइ ख़ासि करे सभई ॾाढो परेशानी हालत में गुज़रनि पिया। पंहिंजो दर्द बि कंहिंखे नथा ॿुधाए सघनि उहे दोस्त। इलाही परेशानी वारी सूरत हाल आहे उन्हनि जे घरनि में। ऐं पाण उहे दोस्त न को तगारी खणी सघूं था असां, न का ॿी का मज़दूरी करे सघूं था, पर उहा बि करे ईंदासीं हिन वक़्तु ॾुखे वक़्त में। पर हालात अहिड़ा आहिनि जो ॿाहिरि निकिरणु बंदि लॻो पियो आहे। ऐं गुलाम सरोवर साहब, तव्हां मज़दूर अॻुवाण बि आहियो, तव्हांजो समाजी कमनि जो बि वॾो फोकस रहियो आहे। हिन वक़्तु तव्हां होटल मज़दूरनि जी जेका नुमाइंदगी कयो पिया, त तव्हां छा था ॾिसो जेका इहो ओचितो सूरत हाल पैदा थी वई आहे, तक़रीबन 15-16 ॾींहं आहे, रोज़गार बंदि लॻा पिया आहिनि, त होटल जेके मज़दूर आहिनि या होटल मालिकान आहिनि, त उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उन्हनि जी छा कंडीशन आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह जे तरफ़ों बीमारी आई आहे, अलाह जे तरफ़ों ई वेंदी इंशाअल्लाह, असांजो यकीन आहे। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां इहो चवंदुमि त इहा हुकूमत जी थोरी न हली आहे। उहा इन करे त तव्हांखे बंदि कराइणा आहिनि होटल, त घटि में घटि उन्हनि खां लिस्टियूं त वठो, उन्हनि जा माण्हू केतिरा केतिरा बेरोज़गार आहिनि, केतिरा उन्हनि जे घर में हिकु भाती आहे। हाणे मुंहिंजो जेके होटल वारा आहिनि 230 होटल आहिनि कुल। हाणे 230 होटल शहदाद कोट में आहिनि, 15-15, 10-10, 12-12 मज़दूर आहिनि। वरी उन्हनि जे ॿार उन्हनि जे तरफ़ां 10-10, 8-8 ॿार आहिनि। वञी अस्पताल में त दवाऊं बंदि, OPD बंदि लॻी पई आहे। वो ॿार नंढड़ो कुल्हे ते घुमाईंदा त दवा लाइ पैसो न आहे। अचनि था असां वटि, असां वटि त जेको हाल आहे, बाबा मां सदर आहियां, ठीकु आहे, मां वटि बि 1 बोरी 2 बोरी 5 बोरियूं जेको हुयो हाल मूं असां विरायोसीं। पर असां पाण इहो था ॾिसूं त जेके असांखे शहर वारा ॾींदा त उहे शहर वारा ई जेके दर खां ॿाहिरि नथा निकिरनि, उन्हनि खे बि जेको बंदि कयो वियो आहे, ॾियण वारनि खे बि बंदि करणो वियो आहे, वठण वारनि खे बि बंदि कयो वियो आहे। त मां त DC साहिब खे चवंदुमि त तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे यार? छा तोखे नंढा बचा न आहिनि?
चाहे मौसम नियाणियूं जेके घरनि में रोअनि थियूं खीर खां, ऐं जेके नंढड़ा ॿार खीर जे पैकेट पीअंदा जेके उन्हनि लाइ खीर नथो वञे ऐं उन्हनि जे घर चुल्हो नथो ॿरे। मां त चवंदुमि डी सी साहिब त कंहिं कम जो ई न आहे। अगरि कम जो आहे त तूं अचु शहदाद कोट में खुली कचहरी कर, उन में असांखां तव्हां वॉलंटियरी सिखो। तव्हां जेको आहे अनट्रेनिंग डॉक्टर रखिया अथव, डॉक्टरनि खे पूरी इहा किलोरिंग जी जेके वर्दी पाइणु अचे थी, उन्हनि खे वर्दी पाइणु नथी अचे। उहो ॻाल्हाइणु कीअं थो अचे, बीमारी कीअं चेक कंदा? भली ख़ुदा जे वास्ते शहदाद कोट खे अंधेर नगरी में न आणियो। शहदाद कोट उहो बाशऊर शहर आहे, असांखे बलोचिस्तान नज़दीक आहे। हिते जेको आहे ॿियो को बि बिजनेस न आहे। असांजा होटल किराए ते वठी ॿ ॿाटा रखी वेंदा, होटल वारा छासे, असां वटि बिजनेस इहा आहे। हाणे उहा बि बंदि थी वई आहे। हाणे माण्हू जेके आहिनि घर में फाका कसी थियनि, हाणे माण्हू कंहिंखे 2-2 किलो अटो 3-3 किलो अटो, ख़ुदा जो कसम आज मां हिकिड़ी ॿिनि न्याणियुनि खे ॾिठुमि, आया दर ते अची वेही रहिया थी, अदा जीअं अदा असांजा बचड़ा बुख था मरनि। अरे ख़ुदा जो ख़ौफ़ पयव त किलोरा जी आर में असांखे केतिरो मारींदो। छा हिते जेको कामिण न आहे न कामिण, मूंखे शुकुर आहे न शुकुर। बाबा ॿियूं बीमारियूं आहिनि न बाबा, जॾहिं मरणो हूंदो त असां मरंदासीं न। असांखे ईअं बुख ते त न मारियो, घरनि में बंदि करे त न मारियो। तव्हां कहिड़ो जेको सिस्टम खेॾियूं ठाहियो। MP MLA छो था कनि पिया शहर जी मालिकी, उन्हनि खे हक़ न आहे। शहर जी म्युनिसिपालिटी वारनि खे मां सलाम थो कयां, एतिरो शहदाद कोट में गंदगी फैलाई अथऊं जो कोरोना हिते अची नथी सघे। मां अॻ में बि शहर में चयो हुउमि त कोरोना जी बीमारी शहदाद कोट में न ईंदी, छो जो हिते गंद घणो आहे असां वटि, गर्मी घणी आहे असां वटि। त हाणे मां इहो ई चवंदुमि त वरी बि टाइम आहे, माण्हू बुख न मारियो। घर घर में यादि रखो, घर में माण्हू घिरंदव। जेको आहे सो पुलिस बि न संभाले सघंदी। असां जेके यूनियन जा सदर आहियूं, जा समाजी वर्कर आहियूं, जा असांजा प्रेस वारा आहिनि, शाबाश आहे भाऊ खे जेको घुराए करे असांखो इंटरव्यू वठी दिलि जी बाहि असां हक़ीक़त ॿुधाई आहे। अलाह खे गवाह सम्झी असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे। मां पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई आहे। मां माला रुना थो, राति जो मां रोआं थो। इहा सैकल मुंहिंजी आहे जेकी हणाणा आहे। किथे किथे वियो आहियां, छा ॾिठो अथमि, अखियुनि सां मां ॾिठो अथमि। हाणे मां इहो चवंदुमि त कमेटी जोड़ियो, तूं ॾिसी एतिरो बि अकुलु कोन्हे तोखे त हिकिड़ी हेल्थ वर्क खण, हिकिड़ो चौकीदार खणो हथ जो, हिकिड़ो जेको नेक मर्द खणो, हिकिड़ो जेको आहे सो अलाह तोखे पंहिंजी नुमाइंदो खण। ॼणो अथव त बाबा राति जो बसि दर दर ते ॿोरी उछले ॾियूं। असां हाणे किरोड़नि जो कमु कयो आहे बाबा, असां ॿारहं में किरोड़नि जो कमु कयो आहे तरीक़ेकार सां। छाजियूं चिठियूं, छाजा नाला, छाजा शनासीकार, बोर्ड जो किरोना जो सामान आयो आहे। ग़रीबनि जी बुख बदाली दूर करणी अथव त शनासी कार्ड जी कापी बि नथी थी सघे। हुन वटि पैसा न आहिनि जो शनासी कार्ड जी कापी करे यार, वरी फोटू कढायो, वरी फोटू वारे आए पैसा हुन वटि कोन्हनि। ये कहिड़ो तव्हां ढोंग कर रखा है। मां इमरान खान के चवंदुमि तो भाई मैं आपसे भी बात कर रहा हूँ, तो आप नया पाकिस्तान तो बनाया यार, खुदा के लिए नए पाकिस्तान में ये जो नई बीमारी आई है इससे हम डरेंगे नहीं, लड़ेंगे। लेकिन जो आप भूख मार रहे हैं हमें, ये खुदा आपसे पूछेगा। जा अचो पंहिंजे DC कमिश्नरनि खे सम्झायो, हितां वारे ऑफिसरनि खे सम्झायो, असां सां प्यार कनि। बंगुलनि में सुम्हिया पिया आहिनि, साईं हेतिरो ई अची वियो, लिस्ट ॾिसो ई नथा। हाणे चेक कयो थो, गांव को आदमी को तुमने चेक किया है तो इसको किलो है या नहीं है। पाण ॻाल्हायूं पिया जेको रोज़ मज़दूर कमाइण वारो आहे उनजी कहिड़ी कंडीशन आहे। तव्हां त यकीनन जेके ख़्यालात पंहिंजा ॿुधाया हे ॾाढो बहितर आहे, पर इहो ॿुधायो त जेको रोज़ कमाइण वारो माण्हू आहे उनजी छा हिन सूरत हाल आहे? तव्हां जेका होटल जा मज़दूर ॾिसो न, मां वटि जेके आहिनि घटि में घटि न आहिनि बि, मुंहिंजे ख्याल में 2 खां 3 हज़ार मज़दूर आहिनि कुल होटल वारा। उन्हनि जे कढ बि जेके आहिनि मायूं आहिनि, ॿार आहिनि, इहे हिसाब कंदासीं त असां 5,000 8,000 खे किलोर करे ईंदासीं। पर उन्हनि जे तरीक़ेकार इहो आहे त जेके उन्हनि जूं वालियूं हुयूं उहे खपायूं। हाणे सोनारा बि बंदि भई कंहिंखे ॾिनऊं, या घर में अहिड़ी का शइ TV या कुझु खपाए अटो बाट वरितऊं। हाणे इहे ॼाणा त गुज़ारिया वरी इहे जेके 14,000 लॻा आहिनि असांखे, इहे तमामु असांखे ॾुखिया लॻा। हाणे अटो घर में कोन्हे, कुझु बि कोन्हे, दवा बि कोन्हे। पहिरीं हूंदी आहे दवा, खीर ऐं जेको आहे अटो दाल। तव्हां इहे 3-4 शयूं रुगो उन्हनि ताईं पहुचायो, पोइ तव्हांखे भली तव्हां अगरि 10,000 ॿिया था कयो बि असांखे एतिराज़ न आहे, असां किलोरा जे ख़िलाफ़ न आहियूं। ठीकु आहे कामरेड, पाण ॻाल्हाईंदासीं। नज़ीर साहब तव्हां इहो ॿुधायो त जीअं कामरेड सॼी ॻाल्हि ॿुधाई त हुनजा 3,000 खां वधीक जेके मज़दूर आहिनि होटलनि जा उहे बेरोज़गार लॻा पिया आहिनि हिन वक़्तु। त छा जेके तव्हां सां गॾु साज़िंदा, साज़िंदनि खां वरी पाण हटी करे अचूं था जेके भंगणार आहिनि, निज़ार, उहे बि इन फील्ड सां जेको सो कंसल्ट आहिनि, त उन्हनि जो घणो तादाद थींदो आहे? उन्हनि जी हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे? यकीनन उहे बि असांजी तव्हांजी ख़ुशियुनि में दोल दमामनि में हूंदा आहिनि पूरा, त इहे हिन वक़्तु उन्हनि जे घरनि जो छा सूरत हाल आहे? उहे उन्हनि जो कीअं ज़िंदगी हिन वक़्तु गुज़रे?
शायदि साईं तमामु ॾुखियो मरलो आहे। उहे सभई जेके शदादकोट में रहंदड़ घराणा आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 5-6 हज़ार खां वधीक हूंदा मंगणार फैमिली। हर पासे इहा ई बसि सदा लॻी पिया त अलाह साईं को रस्तो पाण खोले पंहिंजे तरफ़ां ॾे, का मोहताजी कंहिंजी न कराए। बाक़ी जेका हीअ हालत हले थी, असीं राति बि कंहिं इदारे तरफ़ां निकितासीं राशन ॾियणु, हिननि महिलनि में मंगणारनि जे महिलनि में वियासीं, पर तमामु घणी ॾुखी हालत आहे। छो त असां जेको ॾियूं था 2-2.5-3 ॾींहंनि जो सामान, उनखां पोइ 14 ॾींहं गुज़री चुका आहिनि। इलाही उन जा माण्हू आहिनि घरनि में जिन में कुझु बीमारियूं थियनि थियूं त इस्पतालूं बंदि आहिनि। कामरेड जी ॻाल्हि वांगुरु ॿाहिरि निकिरणु सफ़ा तबाह थी चुको आहे। हर को बसि अलाह खे ॿाराए थो त ख़ुदा करे हाणे त माण्हू घर में बि नथा वेही सघनि। बेरोज़गारी एतिरो माण्हू खे तंग आहे त पाण मुराद रोडनि ते निकिरी आया आहिनि, रोज़गार करण जी तलाश कंदा। हाणे ज़ाहिर आहे, ॾिसो न, हिकु सरकार पारां सख़्ती आहे, दुकान बंदि रखिणो आहे, पर माण्हू जा घर आहिनि, दुकाननि जी मसवाड़ उन ते वरी बि दर दुकान जे अॻियां मज़ूरनि समेत कुर्सी रखी या हेठि वेठा आहिनि, को ग्राहक अचे थो त शटर मथे करे हुनखे कढी था ॾियनि। त तव्हां इन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? हाणे सूरत हाल इहा वञी बीठी आहे जो असां बि ॿाहिरि निकिरूं था त घर में चवंदा दरवाज़े खे कड़ो ॾेई वियो। जेको पाणी चुको पियो आहे या कंहिं दाल चुको ॾिनो आहे घर में, टुकुर पियो आहे घर में, त इहो न खसे वञनि। छो त हालात अहिड़ा गंभीर थियनि पिया जो थी सघे थो माण्हू पंहिंजे कंहिंजनि घरनि में काहे पवनि। ऐं गुज़िरियल ॾींहंनि में कंहिं गोदामनि जा शायदि ताला बि शहर में टुटा आहिनि, पर इहा हालत अञा वधीक ख़राबु थींदी जो माण्हू थेली में किथां सौदो आणींदो ऐं रस्ते वारनि खसे हली वेंदो। थी सघे इन शइ ते इलाही माण्हू जहिड़ा बि थी पवनि, कोई माण्हू मरी बि पवनि। हालात तमामु ख़राबु आहिनि। के त बुख वगे, शर्म वगे, घर में मरूं पिया वेठा, के ॿाहिरि इन्हनि कमनि में लही पवंदासीं। छो त हिकु माण्हू खे 5-5, 6-6, 10-12 फर्द पियो कमाइण वारा आहिनि। नौकरियुनि जे हवाले सां नौकरियूं आहिनि कोन असां वटि, जो तक़रीबन असांजे फनकार तबिके में तमामु अहिड़ा मंगणा बि दोस्त आहिनि जंहिं असां पाण ई आहियूं, बेरोज़गार आहियूं, इन ई कम जे सहारे आहियूं पिया। सो तमामु ॾुखी हालत आहे। फिल्म आहे पंहिंजो नो एंट्री, हुनमें सलमान खान हिकिड़ी माई खे कमु चवंदो आहे पैसनि जे हवाले सां, त तोखे मां पैसा ॾियां, तूं मुंहिंजो कमु कर न। त उहो चवंदी आहे मूंखे पैसा ज़रूरी आहिनि पहिरियां। त जॾहिं माई परते हली ईंदी आहे त उहो चवंदो आहे हमरा हुनखे त भाई हिन माई खे पैसनि जी इलाही ज़रूरत आहे। हिन जो जेको मुड़ुसु आहे हुनजो डेली 12-13 हज़ार ख़र्चा इस्पताल में पियो आहे। सलमान खान माई जे भरिसां अची वेही चवंदो आहे हुनखे, मुस्कुराते हुए चेहरे का गम पढ़ना बहुत मुश्किल होता है। अहिड़े तरीक़े सां असां पाण खिलंदड़ माण्हू आहियूं, ख़ुशतबा माण्हू आहियूं, कंहिंखे ॿुधाए बि नथा सघूं। पर हीअ ज़मानो वरी अहिड़ो थी वियो आहे जो कोई चहिरो पढ़ी बि कोन थो सघे असांजो, किथे रोई करे दां ॾेई सघूं। रब खे बाज आहे, अलाह सां पंहिंजी बाज करे ठीकु आहे, बीमारी ख़तमु थिए ऐं रस्ता खुलनि असांजा। यकीनन इहो ओचितो जेको माना बाबा अची वई, वरी जेको हलंदड़ प्रोग्राम थी जी आहे, त वॾो मतिलबु तव्हां सां जेके सभु माना अची विया टोटल ॾिसो न, मज़दूर थिया उहे जेके अलाह ताला करे रांदा हूंदा, रांदा हुया, मानी वारा हुया, डेकोरेशन वारा हुया, इको साउंड वारा, मतिलबु टोटली सर्किट समुझी असांजी बंदि लॻी लेबर जा 16 खाता आहिनि। तमामु इलाही सारो असांजो तबिको जेको आहे, पर सभु तबिको मां न चवंदो की होटल वारो असांजो कमाईंदो वधीक न, बल्कि सभु गॾु आहियूं पाण में मज़दूर। हिन वक़्तु एॾी हालत थी विया ॼण को बम किरायो वियो असांजे मथां। अलाह असांखे चवंदो आहे मालिक साईं पंहिंजे घर ॾे। कामरेड, हीअ जेका सूरत हाल ॾींहों ॾींहुं वञे थी ख़राबु थींदी, त जेके माण्हू आहिनि हाणे यकीननि घरनि में हाणे नथा वेही सघनि। हाणे हू घरनि खां निकिरण ते हाणे असां निकिरंदासीं, भला छा मरणो त उहो बि आहे, वरी उते सरकार सख़्ती थी करे रोज़गार करणु नथी ॾे, वरी मथां रमज़ान अचे थो त वरी तव्हांजो जेको होटलनि वारो महीनो होटल बंदि रहंदा आहिनि, उहो बि हाणे असां इहो था चऊं त अॻे जीअं माना हाणे ॾिसो न त हाणे बिजली जा बिल, मसवाड़ियूं, इहे जेके सभु असांजा 1 2 वाल जेके होटल आहिनि 12 आना किराए जा आहिनि। हाणे मसवाड़ा, बिजली जा बिल, इहे जेके हुकूमत इहे अगरि असां ते माफ़ु करे हा न, इहे जेको शदात पूरी सिंध ते या पूरे पाकिस्तान ते बिजली जा बिल ऐं गैस जा बिल माफ़ु कना, पोइ बि चऊं हा त हिननि जो नओं पाकिस्तान आहे। हिननि त नओं पाकिस्तान त असांखे न ॾिनो, उन खां पोइ इहा सूरत हाल आहे। त हाणे हे 2 महीना पूरा थिया आहिनि, मुंहिंजो जेको तजुर्बो आहे त हे जेके कहिड़े बुनियादनि ते मज़दूरनि खे एॾो बेरोज़गार कया अथऊं, जेको ओसारी आहे, कारीगर आहिनि, ट्रक आहिनि, जंहिंमें जेको आहे परचून जी दुकान ते आहिनि ऐं जेको आहे मञारी की दुकान ते आहिनि, माना काफ़ी केतिरा ई मज़दूर आहिनि। त लखनि जी तादाद में असांजा मज़दूर जेके आहिनि त आहिनि बेरोज़गार। हाणे हिननि खे इहो ई करणु घुरिजे त एमरजेंसी में मीटिंग कोठाइनि तव्हांजे बनस्बत, छो जो तव्हां असांखे घुरायो, तव्हांजे निस्बत जेको आहे प्रेस वारनि जे तरफ़ो, तव्हांजे तरफ़ो, त मां अनपढ़ियल माण्हू आहियां, तव्हांजे चैनल जो नालो बि मां विसरी ॿुधी, या मां तव्हां खां मुआज़र थो वठां पूरे अवाम जे साम्हूं, त
त जाहिर माण्हू आहियूं अनपढ़ियल आहियूं असां बाबा ॿोॾियुनि में कम कया आहिनि पुट असां लाह चारा ॾिठा आहिनि पर अहिड़ा लाह चारा नठासीं अॻे ज़िंदगी में सदर ई जे दौर में आई हिकिड़ी बीमारी जेके चवंदा त दस्त उल्टी उन खे अलाए कहिड़ो ॿियो नालो हुयो उन खे बि असांजो जेके वॾड़ा हूंदा सामनो करे उन वक़्त में जेके कंप्यूटर टेक्निकल उहे त कोन हा हाणे त सभु कुझु डॉक्टरनि वटि बि आहे अफ़सोस आहे मूंखे त सिंध पुलिस हो या जेको आहे सिंध जेको आहे असांजी डॉक्टरनि जी जेकी टीम आहे त इलाजु इन जो निजात न करे सघी आहे हाणे इन जो इलाजु इहो आहे हक़ीक़त ॿुधायांव त गर्मी में घुमो मुंहिंजो जेको आहे 40 सालनि जो पीरियड आहे ऐं कोड़ो तेल सरिया जो जेको आहे इहो जान खणो वॾी तंज़ीम आहे हेल्थ जी उहा हिनखे रद्द थी करे त गर्मी में ही वायरस न मरंदो आहे न जेके जीअं तव्हां सरिया जो तेल चयो या ॿिए कई अहिड़ा अफ़वाह न था कतनि ही जेका बीमारी ख़तमु न थियणी आहे ही जेका आहे वबा आहे हिनखे हिनजो जेको इलाजु हिन वक़्त ताईं दुनिया जे कंहिं बि मुल्क न ॾिनो आहे हिनजो एहतियाती ई इलाजु आहे हिनजो इलाजु सिर्फ़ु एहतियात आहे एहतियात इहो आहे त माण्हू पाण खां परे रखो आम माण्हू जे विच में न वियो हुजूमनि खां परे रहो हथ न ॾियो हिक ॿिए सां मिलो न अगरि जे खंघि अचे थी त पंहिंजो मुंहुं ढकियो निछ अचे थी त बि मुंहुं ढकियो थुक माण्हुनि जे विच में न उछलायो उहा पासे ते उछलायो त तंहिंजे करे हिनजो इलाजु इहो ई आहे त इहे जेके तव्हां या जेके ॿिया माण्हू ॻाल्हियूं कंदा त अहिड़ी काई बि सूरत हाल कोन्हे का हिन जो अहिड़ो ॿियो कोई बि इलाजु न आहे त तंहिंजे करे मां भाउ तनवीर सां चवंदुसि त इन हिकिड़ो सुवालु मुंहिंजो हुयो पोइ भाऊ खां सुवालु हुयो इन में ॾिसो त नंढड़ा घर आहिनि मसवाड़ी जंहिंमें 15 माण्हू 10 माण्हू नंढा नंढे घरनि में मसवाड़ियुनि में रहनि था विया हाणे उहे हिकु ॿिए खां परे काॾहों थियनि ऐं ॿी जाइ हुननि वटि आहे बि कोन इहा हुकूमत उपाउ वठे त जिते नंढा नंढा घर मसवाड़ ते वेठा आहिनि उन्हनि ते जेके हिते जेको इस्पताल आहिनि ख़ाली पियूं आहिनि या जेके कॉलेजूं ख़ाली पियूं आहिनि हाली जेसीं ताईं कहिड़ो न वञे त तेसीं ताईं उन जेके नंढा नंढा घर आहिनि उहे पब्लिक हेल्थ वर्करनि खे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा नंढा नंढा घर आहिनि उन महले जे चौकीदार खे ख़बर आहे कहिड़ा कहिड़ा नंढा नंढा घर आहिनि त उन्हनि खे वॾा वॾा घर उते ॾेई हाली जेको आहे बीमारी खां बचायो इहा बीमारी न त वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे मां हुकूमत जेको कमु कयो आहे बहितरीनु कमु कयो आहे सुठी ॻाल्हि आहे पर हुननि खे मानी ऐं अटो लटो इहो ॾियणो आहे हुकूमत खे पोइ हुकूमत सां आवाम निभायो आहे हिनमहिल ताईं रड़ियूं न कयूंसीं असां पर हाणे असां जेको रड़ियूं कयूं था त जेके 14 ॾींहं पूरा थींदा वरी अलाए छा थींदो इन करे उहो सर्वे करे माण्हू घरनि मां कढो ऐं ॻोठनि में ॾिसो न तव्हां हिकिड़ी पेई में 15 माण्हू सुम्हिया पिया आहिनि तव्हां ॻोठ बि सर्वे कयो मां ॻोठ सर्वे करे विया आहियां ॻोठ में उहा ख़बर ई न आहे त किलो आहे छा उते हर कंहिंखे पंहिंजूं पंहिंजा कमकारियूं कंदा था त पंहिंजा जेको आहे माल दाल हा माल दाल ॾोहनि कनि था हर शइ कनि था पिया उन्हनि खे एतिरी ख़बर ई न आहे त हाणे इहा ई ॻाल्हि आहे त मां इहो ई चवंदुमि त तव्हां हिकु टीम जोड़नि जेकी ॻोठनि में बि सर्वे करे शहर बि सर्वे करे महिरबानी तव्हांजी तनवीर भाउ तव्हां छा था सम्झो अगरि जे ही हाणे हिन जो अञा ताईं कोई इलाजु न आहे अगरि इलाजु निकितो बि चवंदा त हथ परे रखो माण्हुनि जो सोशल फ़ासिलो रखो डिस्टेंस रखो त ही बीमारी वञे थी वरी प्रोग्राम शुरू थियनि लॻे त नथो त प्रोग्राम शुरू थींदा वरी हुन में बि चवंदा माण्हू परे रखो त तव्हां छा था सम्झो त इहो कहिड़ी वॾी तकलीफ़ थिए थी तकलीफ़ इलाही थींदी छो त सिधी ॻाल्हि आहे त तव्हांजी ॻाल्हि इहा जीअं बीमारी वेंदी तकिड़े अहिड़ा मेड़ाका जेके हूंदा उन्हनि ते पाबंदी हूंदी शुरूआति में थी सघे होटलिंग खोले या ॿिया के कमकार शहर जा हलनि पिया बाक़ी सियासी समाजी मेड़ाका उहे बंदि थी रहंदा जलसा जुलूस पाबंदी हूंदी शादियुनि जे मेड़ाकनि ते इहा साॻी पाबंदी रहंदी सो तकलीफ़ जे दौर आहे मालिक खे चवंदासीं जेको हिन वक़्त ताईं हलाए पियो पूरे दुनिया खे हलाए पियो उनखे वरी वरी दुआऊं कंदासीं त पंहिंजे तरफ़ां ॾे त छा सरकार शेर आहे जनी डांद न विझ तॾहिं बि तुंहिंजो आसिरो पोइ उभारे सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जेको पखियुनि खे जीतनि खे पंहिंजो रिज़्क पहुचाए थो हुनजे आसिरे आहियूं पाण रिज़्क पहुचाईंदो उमेदु कोन था हलायूं दुनिया में कामरेड होटलनि खे सिंध सरकार पहिरियां लॉकडाउन खां पहिरियां जेका सूरत हाली हुन में त सिर्फ़ु इहो चयो त होटल पार्सल जी जेका आहे उहा ॾींदा वरी उन खां पोइ वरी ओचितो ई माना बंदि कयो वियो तव्हांखे हुते होटल ते विहारण जी पाबंदी आई अथव विहारे हुन माण्हू तव्हां पार्सल ॾियो वरी हाणे उहा बि बंदि थी विया त हाणे तव्हां छा चवंदो असां हुकूमत खे इहो चवंदासीं त पार्सल असां हलाईसीं असांखे 6000 रुपया हिकिड़े ॾींहं में होटल में नुक़सानु पए थो हीअ कराची में पार्सल हलंदी आहे वॾा वॾा बिल्डिंगियूं हूंदा आहिनि पोइ उते माण्हू जेके आहिनि ॿाहिरियां ऑफिसर आहिनि उहे पार्सल घुराईंदा आहिनि हिते मज़दूर तबिको आहे हिते ॿाहिरि पार्सल कोई न पियो घुराए हिते ईंदा आहिनि ॿाहिरि माण्हू वेही मानी खाईंदा आहिनि शहर जो माण्हू मानी न खाईंदो आहे असां वटि हिकिड़ी शइ इहा
ऐं ॿी शइ इहा आहे त असांखे जेको आहे हुकूमत घटि में घटि एतिरी सेफ्टी ॾिए, इजाज़त ॾिए त सही तरीक़े सां असांजी जेको आहे शहर जे अंदरि जेकी सफ़ाई आहे उहा सफ़ाई बि थी वञे ऐं उन खे गॾु फुहारो बि कराई वञे ऐं उन खां पोइ जेके नंढा नंढा घर ॿुधायामांव उन खे थोरो आज़ादु करे ऐं जेको फंड जेको आहे उन्हनि खे माण्हुनि ताईं पहुचाए वञे त इहो बहितरु रहंदो। जी जो प्रोग्राम रणवीर भाउ आख़िर तरफ़ त मां चाहींदुसि त तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदो ऐं छा चवंदो त हू हिन बीमारी सां कीअं विढ़नि। यकीनन आहे त ॾुखियो वक़्तु माण्हू ॾाढो परेशान आहिनि, रोज़गार जी सूरत हाल तव्हांजे अॻियां आहे त उन जे करे तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे छा पैगाम ॾींदो? पैगाम सभिनि लाइ साॻियो ई आहे जेका मुल्क में हले पियो, छो त हीअ वबा पूरी दुनिया में फैलिजी आई आहे। सभिनि लाइ इहा ई दुआ आहे त हीअ किरोना वॾी वबा एहतियात रख मुंहिंजा मिठा। हीअ असां कुझु दोस्तनि लिखियोसीं पाण ई सही हुन हिसाब सां, हीअ किरोना वॾी वबा एहतियात रख मुंहिंजा मिठा, हथ धोईंदो कर पंहिंजा ॿई, दुनिया सॼी यार पई चवई, एहतियातन मास्क बि तूं पा, पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़्यालु कर, घर खां ॿाहिरि हाणे न निकर, हथ ॿधी ही अर्ज़ु तोखे आ, एहतियात रख मुंहिंजा मिठा। बसि एहतियात रखी सघूं था, मालिक खे दुआ कयूं था अला करे हीअ वबा जल्दी ख़तमु थिए ऐं सॼी जेके ॾिसंदड़ आहिनि पंहिंजा असांजा उन्हनि खे गुज़ारिश कयूं था एहतियात रखो, रब साईं बाज कंदो, कंहिंजे धोखे में न अचिजो। ऐं हिन वक़्तु जेके फोरू लुटेरा रही पिया आहिनि, जेके स्प्रे बहाने घरनि में घिरनि था, उन्हनि खां एहतियात रखो। वाट वेंदे चवंदा तव्हां मोबाइल ॾियो, असां तव्हांखे हीअ कोड हणी ॾींदासीं, तव्हांखे पैसा मिलंदा, उन्हनि खां एहतियात रखो। पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो ख़्यालु रखो, अलाह से आबाद रखे सभिनी खे। कामरेड साहब, तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदो त हू हिन बीमारी सां विढ़नि बि पिया, हाणे हुन खां बचाव जे लाइ कहिड़ा उपाय वठनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बचाव जा तरीक़ा इहे आहिनि त पंहिंजो हौसलो बुलंद रखो। लता जो हिकु रिकार्ड आहे त ऐं दिलि तुंहिंजे कसम है हिमत न हारना। असां अगरि हिमत न हारींदासीं त इनशाला इहा बीमारी असांखे कुझु बि न कंदी। ॿुधी, जो कुझु आहे मुंहिंजे अलाह जे हथां, ज़िंदगी मौत मुंहिंजे अलाह जे हथां। बाक़ी इहो आहे त बीमारी आहे, इहो असां मञूं था, दुनिया ॾिसूं था, मीडिया ॾिसूं था, मीडिया जे थ्रू असांखे घणो कुझु पतो पइजी वियो आहे त हाणे अलाह तुंहिंजो कंट्रोल थी वेंदो। तव्हां नंढड़े ॿारनि खां परे थी बीहो। मां घरनि में ॾिसां थो त ॿारनि खे माउ जेको आहे चिंबड़ी पई आहे, मां उन अमड़नि खे बि अर्ज़ु कंदुमि, जेके नियाणियूं घरनि में वेठियूं आहिनि ॿारनि पंहिंजनि खे थोरो परे रखो। ॿार मूंखे ई प्यारा आहिनि। वरी जेके नंढड़ा ॿार पाण में रांदा खेॾनि, सभु जेको आहे 20-20 ॿार 25-25 ॿार घिटियुनि में या घरनि में उहे रांदा खेॾनि, उन्हनि खे बि सम्झाए त थोरो थोरो परे रहो ऐं परे परे जेको आहे हथ धोई ऐं पंहिंजो खेॾो कयो। अहिड़ी तरीक़े सां असां कोरोना ते कंट्रोल करे सघूं था। मां वधि में वधि दुआ ॾींदुमि हिन भाऊ खे, चैनल ते घुरायो अथऊं असांखे, न त असां ग़रीबनि खे को घुराईंदो ई न आहे। अलाह साईं तव्हां तो असां तो मुसीबत माफ़ु कंदो। या अलाह तूं मदद कंदे, या अलाह तूं करीम आहे, रहीम आहे, गफ़ूर आहे, रहीम आहे। आमीन सुम्मा आमीन। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि ॿुधी, यकीनन हिन मां कुझु तव्हां सिखिया बि हूंदव। जीअं कामरेड चयो आहे, दिलि तुंहिंजे कसम में हिमत न हारना। त हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद वाण खे ॾींदा इजाज़त, वरी इनशाला सुभाणे नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो शाहिद वाण हाज़िर थींदो। अलाह बि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाई साहब शहदादकोट जे प्रोग्राम शहदादकोट जी आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद वाण हाज़िर आहियां। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असांजा प्रोग्राम थींदा रहिया, तव्हां यकीनन ॾिसंदा रहियो। अॼु असांजो प्रोग्राम बि जेका मौजूदा सूरत हाल आहे उन जी हिकु कड़ी आहे। असां अॼु असांजे हिन स्टूडियो में मौजूदु आहे सिंध जो सफ़ीर अमुन जो